बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेज की कार्रवाई वधी के 41 दहशतगर्द मारी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेज बलोचिस्तान में दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन रतुल फितना 1 कामयाबी से मुकम्मल करे वरतो। हरनाई और पंजगोर में ऑपरेशन दौरान वधी के 41 भारतीय हामी दहशतगर्द मारी विया। बलोचिस्तान में ऑपरेशन दौरान मजमूई तौर 216 दहशतगर्द जहन्नुम भेड़ा किया विया। दहशतगर्द सां विढ़ंदे सिक्योरिटी फोर्सेज के 22 बहादुर जवान शहादत माणी। 6 मासूम शहरी शहीद थिया। मारिजी वियल दहशतगर्द वटां परॾे हथियार धमाकेदार मवाद जदीद औज़ारनि जो वॾो ज़ख़ीरो हथ। भारतीय प्रॉक्सी नेटवर्क के सख्त नुक़सान पहुंचाए क़यादत ऐं कमांड सिस्टम तबाह कयो वियो। फितनल हिंदुस्तान जूं बलोचिस्तान में बदअमनी जूं कोशिशूं खाक में मिलाए वियूं। दहशतगर्दनि खे ॿाहिरीं सहूलियतकारी लॉजिस्टिक सपोर्ट जा ठोस सबूत मौजूद आहिनि। दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। PLA के पाबंदी की फहरिस्त में शामिल करने वाले गौर हेठ दरख्वास्त के मंजूर किया वञे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिखार जो सलामती काउंसिल के इजलास में खिताब। संदसि चवण है काबुल में तालिबान के इक़्तिदार संभालण खां पोइ ॿाहिरीं सरपरस्ती ऐं परॾी माली मदद सां हलंदड़ प्रॉक्सी दहशतगर्द ग्रुपनि फितनल ख़्वारिश TTP ऐं फितनल हिंदुस्तान बलोच लिबरेशन आर्मी ऐं उन जी मजीद ब्रिगेड के नई ज़िंदगी मिली है। अफगान सरजमीन तां तक़रीबन मुकम्मल छूट सां कार्रवाई कंदे ओवर पाड़ेसरी जी फ़ाल मदद सां उहे ग्रुप पाकिस्तान अंदर संगीन ऐं वहशी दहशतगर्द हमलनि जा ज़िम्मेवार आहिनि। आज़ाद कश्मीर समेत सॼे मुल्क में भारतीय ज़ुल्मनि जो शिकार कश्मीरियुनि सां ॿधी जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मुल्क में आम मोकल इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम की अगवानी में कश्मीरी अवाम सां ॿधी जे इज़हार लाइ रैली। वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की अगवानी में पीपल्स चौक खां कायदे आज़म की मज़ार ताईं रैली। सिंध काबीना असेंबली मेंबरनि सियासी अगवाननि ऐं शहरी वॾे अंग में शरीक। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे कश्मीर पाकिस्तान की शहरग आहे। पीपल्स पार्टी की सियासत जो बुनियादी कश्मीर काज़ सां जुड़ियल है। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो अक़वाम मुत्तहिदा के ऐवान में कश्मीरी मसले के दुनिया आॾो उजागर कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आलमी फोरमन ते भारतीय ज़ुल्मनि के वाइको कयो। सदरात अली ज़रदारी अॼु बि आलमी सतह ते कश्मीरी अवाम जे मौक़िफ़ जो तर्जुमान आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परॾे वज़ीर की हैसियत सां कश्मीर काज़ के नई सिफारती ताक़त ॾिनी ऐं दुनिया के बावर करायो त कश्मीर मसले जे हल खां सवाइ आलमी अमन मुमकिन नाहे। सदरात अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कश्मीरियुनि जी हिमायत जारी रख जो अज़्म वर्जा। सदरात अली ज़रदारी चयो आहे समूरी दुनिया में पाकिस्तानी कश्मीरी भाइरनि सां ॿधी जो इज़हार करे रहिया आहिनि। गॾियल क़ौम जे ठहरान मूजिब कश्मीरियुनि खे हक़ ख़ुद इरादियत ॾियणु अंटर आहे। भारतीय फ़ौज तरफ़ां वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वालियल कश्मीर अॼु बि ॾाढ ऐं इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि जो गढ़ बणियल आहे। कश्मीर की ख़ास हैसियत ख़त्म करण जो भारतीय कदम गैर कानूनी है। पाकिस्तान कश्मीरी अवाम की इख़लाक़ी सिफारती और सियासी हिमायत जारी रखंदो। पाक फौज पारां वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भनकड़ियुनि की मज़म्मत कश्मीरी अवाम सां मुकम्मल ॿधी जो इज़हार। फील्ड मार्शल आसिम मुनीर नेवल चीफ और एयर चीफ पारां कश्मीरियुनि जे ख़ुद इरादियत के हक़ की हिमायत जो वर्चा। ISPR जो चवण है वालियल कश्मीर में अदालत खां मथां क़तल जबरी गुमशदगियूं और गिरफ़्तारियूं क़बूलण जोगियूं न आहिनि। ॾखण एशिया में जटादार अमन लाइ कश्मीर मसले जो मुनसिफ़ानो हल ज़रूरी है। पाक फौज आज़ादी और वक़ार की जदोजहद में पंहिंजनि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहे। कश्मीर है पाकिस्तान। कश्मीर है पाकिस्तान। कश्मीर है पाकिस्तान। है कायद का फरमान एक जिस्म और एक जान। कश्मीर है पाकिस्तान। 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 कश्मीर है पाकिस्तान।
ISPR पारां कश्मीरियुनि जी ॿधी जे इज़हार जे ॾिहाड़े ते गीत जारी। कश्मीर आहे पाकिस्तान ते बदल गीत हक़ीक़त बयान करे थो। कश्मीर पाकिस्तान जी अहम रग आहे। गीत में कश्मीरी अवाम जी बेमिसाल कुर्बानियुनि, अज़्म ऐं इस्तक़लाल, ज़िंदा दिल हुब्बुल वतनी जे जज़्बे खे निहायत असराइते अंदाज़ में उजागर कयो वियो आहे। गीत में मज़लूम कश्मीर जे हौसलनि, उम्मीदुनि ऐं आज़ादी जी जदोजहद खे सलाम पेश कयो वियो। वज़ीर आज़म जी अपोज़िशन लीडर सां मुलाक़ात ते वक़्तु या जॻह ते कते ॻाल्हि ॿोल तइ नाहे थी। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो शहबाज शरीफ़ महमूद खान चकसे जी मेज़बानी ते तैयार आहे। पार्लियामेंट में मुलाक़ात थी सघे थी। जेकॾहिं 8 फरवरी खां अॻु मुलाक़ात करण में अपोज़िशन लीडर जी पोज़ीशन ख़राब थिए थी त उन खां बाद में मिली वठंदा। नई करंसी नोटनि जी डिज़ाइन स्टेट बैंक बोर्ड मंज़ूरी खां पोइ नाणे वारी वज़ारत खे उमाणे छॾियो। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद चयो आहे त हुकूमत जी मंज़ूरी खां पोइ नवां करंसी नोट जारी कया वेंदा। 5000 रुपयनि जो नोट ख़तमु करण जी का तजवीज़ गौर हेठि नाहे। कराची में आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस जो ॿियो ॾींहुं। कॉन्फ्रेंस में पार्लियामानी मामलनि, जदीद टेक्नोलॉजी ऐं मीडिया सां लाॻापियल अहम मौज़ूअनि ते बहस कयो पियो वञे। फेक न्यूज़ ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे असरनि बाबति सेशन, मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां आयल नुमाइंदा, पार्लियामेंट्रीज़ ऐं माहिर शरीक। क़ानून साज़ी, जमहूरियत जी मज़बूती ऐं मीडिया जी किरदार बाबति बहस थींदो। कंदकोट में सी सेक्शन थाने जी हद मां पोरत जो गलो के पे लाश हथ। अनाज मंडी वट सनी घिटी में पोरत जो ॻिची के पे लाश ॾिसी शहरीन पुलिस खे इतला कयो। पुलिस मूजिब चन्नापाड़ी जो रहवासी फारूक मलिक होटल ते मज़दूरी कंदो हो। मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में औरत समेत 2 ॼणा फौत, 18 खां वधीक ज़ख़्मी। ओस्मान चौड़ी भरिसां टंडो आदम रोड ते मनोखान स्टॉप वटि ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में ॻोठ सजन सोलंकी वासण ज़ाहिदा सोलंकी फौत थी वई। 1 ॼणो ज़ख़्मी। कोटडेची वेझो महमूद शाह स्टॉप वटि 2 कारुनि में टक्कर सबबि गुलाम रज़ा लाशारी फौत थी वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 खां वधीक ज़ख़्मी। माजद भरिसां 20 दरी इंडस हाईवे ते 2 कारुनि में टक्कर। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। हादसे जे ज़ख़्मी जो तालुक़ नौशरो फेरोज़ ऐं कराची सां आहे। अमेरिका ऐं ईरान विच में थींदड़ ॻाल्हियूं हाणे तुर्किया बदिरां ओमान में थींदियूं। ॿिन्ही मुल्कनि जे अख़्तियारियुनि पारां ॻाल्हियूं सुभाणे मस्कत में थियण जी तस्दीक़। ईरानी बड़े वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमेरिका सां एटमी मामलनि ते ॻाल्हियूं जुमे जे ॾींहुं सुबुह 10 वॻे ओमान जी राजधानी मस्कत में थींदियूं। ॻाल्हियुनि लाइ सहूलियतूं फराहम करते ओमान जा थोराइता आहियूं। चीनी सदर सां अमरीकी ऐं रूसी मनसूबनि जा टेलीफोनिक राब्ता। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में राब्ते दौरान वापार, फ़ौजी मामलनि, ताइवान, रूस ऐं यूक्रेन तकरार ऐं ईरान जी मौजूदा सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल थी। ट्रंप जो चवणु आहे त चीन जी अमरीका खां तेल, गैस, इज़ाफ़ी ज़रई शयुनि जी ख़रीदारी, जहाज़नि जे इंजणनि जी तरसील समेत ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। चीनी सदर शी जिनपिंग ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन विच में राब्ते दौरान लाॻापनि खे नवां लाड़ा ॾियण ते इतफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि आलमी स्ट्रेटेजिक इस्तेहकाम ते चीन रूस सहकार बरक़रार रखण ते ज़ोर ॾिनो।